भिचा में सिंध जी सकाफ़त उजागर करण के हवाले से भिचा के नाले वाले सोशल वर्कर जो पाण में मलह मुक़ाबलो थी गुजरियो, जंहिंमें हज़ूर बख्श मल्हा ऐं आज़ाद मंठार अली ख़ासकली जे विच में शानदार लुत्फ़ अंदोज़ मलह जो मुक़ाबलो थियो, जो त ॿई मलह आज़ाद मंठार अली ख़ासकली उर्फ़ वॾेरो अधड़ ख़ान मरी सोभ हासिल कई। मलह मुक़ाबले में भिचा जे पीपी अॻवान सैयद हसन अब्बास शाह लतीफ़ जी निगरानी में थियो। कंपेयरिंग सारंग भट्टी, जंहिंमें सीनियर साफ़ी रजब बोज़दार, ग़ुलाम कादिर बुरड़ो, शाहिद हुसैन मेमण, सुहेल अहमद राजपूत, आरिफ मल्हा ऐं ॿियनि समेत शहरनि वॾे अंग में शिरकत करे दाद ॾिनी ऐं काफ़ी लुत्फ़ अंदोज़ थिया। मलह मुक़ाबलो शाह जे बाग़ में थियो, जिते सोभ माणींदड़ मंठार ख़ासकली खे मुबारकूं ऐं इनाम ॾियण जो सिलसिलो जारी सारी आहे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।